दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु अव्हां सां मुलाक़ात थी रही आहे काफ़ी टाइम खां पोइ, काफ़ी वक़्त खां पोइ। ऐं अॼु असां सिंधी ॿाराणो किताबु असांजे साम्हूं आहे ऐं इन जे पहिरियनि सबक़नि जी असां तव्हांखे तारीफ़ कराईंदासीं। पहिरियां सबक़ जेके आहिनि से अलफ़ बे ते मुश्तमिल आहिनि ऐं उन जा जेके आहिनि से तव्हांखे असां तारीफ़ कराईंदासीं। हीअ अलफ़ बे असांजी सिंधी ॿोलीअ जी जेका अल्फ़ाबेट आहे उन्हनि जो जेको किताबु आहे, ॿार खे पहिरियों हीअ सबक़ु पढ़ायो वेंदो आहे अलफ़ अख बे बदक बे बुक बे भित, ऐं उन्हनि सां गॾु ॿिनि तस्वीरुनि जो तसवर बि ॾिनो पियो वञे। यानी अलफ़ सां जेका शुरूआति आहे अलफ़ अख, अलफ़ अंब, बे बदक, बे बसर, बे ॿकरी, बे ॿिली, बे भोलड़ो, बे भित, अहिड़े नमूने सां हीअ सॼी अल्फ़ाबेट जा 52 अखर जेके आहिनि से असां उन तस्वीरुनि जे हिसाब सां, उनजे तसवरनि जे हिसाब सां उस्तादु पढ़ाईंदो आहे। ऐं हर अखर जे आॾो 2 तस्वीरूं ॾिनियूं वयूं आहिनि, उन जा 2 तसवर आहिनि इहे। ऐं उन अखरनि सां ॿार खे सम्झ में आसानी अचे थी, अखर खे चङी तरह सुञाणे थो, उन जे आवाज़ खे चङी तरह सुञाणे थो, ऐं उन सां शुरूआति थींदड़ जेका शइ आहे उनजो नाले खे चङी तरह सम्झे थो। इहा ॿार जे लाइ हीअ किताबु ऐं हीअ अल्फ़ाबेट इंतिहाई आसान ऐं सवली नमूने सां हिते ॾिनी वई आहे। ॾिसो तव्हां त रंगीन आहिनि, कलरफुल आहिनि अखर बि, तस्वीरूं बि, ऐं उन्हनि जा जेके बि तसवर आहिनि उहे सभु रंगीन आहिनि। हीअ अल्फ़ाबेट असांजी पूरी मुकमिल आहे 52 इन खां पोइ अचे थी। जीअं ॿार हिते तस्वीरुनि सां ॾिसी आयो, पढ़ी आयो, ऐं हाणे बग़ैर तस्वीरुनि जे अखरनि जी सुञाणप कंदो ऐं उन्हनि खे पढ़ंदो। उनखां पोइ अखरनि जा जेके आहिनि से आवाज़ आहिनि, जंहिंखे कक पटी बि चऊं था, इहे असां वटि 10 आहिनि ऐं उहे 10 ई असां हिन किताब में जे ॿिए सबक़ में ॾिना आहिनि, जीअं हू असांजो ॿारु पढ़ी सघे। हीअ शुरूआती सबक़ आहिनि, हिननि ते सबक़ जो नालो वग़ैरह या नंबर वग़ैरह कोन ॾिनो वियो आहे, पर ॿार खे ही लाज़मी पढ़णा आहिनि। जॾहिं हीअ तसवर पढ़ी थो वञे ऐं आवाज़ जॾहिं कक पटी पढ़ी थो वञे, ॿारु सम्झ में अची थी वञे, त हुनखे ॿोली लिखणु, पढ़णु, ॻाल्हाइण में आसानी थिए थी ऐं हू कॾहिं बि उन में ग़लती न कंदो, सूरत ख़तीअ में ग़लती न कंदो, ऐं हू बहितर अंदाज़ सां पंहिंजी अल्फ़ाबेट खे, पंहिंजी ॿोलीअ खे पढ़ी सघंदो ऐं उनजी अदायगी करे सघंदो। हीअ तसवर हीअ बि चार्ट आहे असांजे आॾो जेको अलफ़ बे जो आहे। हिन में कुझु विसरग अखर बि ॾिना विया आहिनि, विसरग आवाज़ बि ॾिना विया आहिनि, जेके कुझु वाधारू आहिनि ऐं कुझु अल्फ़ाबेट में जीअं गे घोड़ो ऐं जे झिरकी वग़ैरह आहे अॻु में ई, पर हिन में कुझु वाधारू आवाज़ बि ॾिना विया आहिनि। उनखां पोइ हीअ जेके अखर आहिनि, हिननि अखरनि खे टोड़े करे या हिन खे डिकोड कयो वियो आहे त अखरनि जूं जेके शिकिलियूं आहिनि उहे कीअं हुअणु घुरिजनि। यानी पहिरीं शिकिल सालिम हुअणु घुरिजे, ॿी जेका शुरूआति वारी हुजे, ऐं टी जेका सा विच वारी हुजे, ऐं चौथी जेका सा आख़िरी शिकिल हुजे अखर जी। जीअं ॾिसो पे पग है त पे पग जूं 4 शिकिलियूं ॾिनियूं वियूं आहिनि, बे बदक है 4 शिकिलियूं ॾिनियूं वियूं आहिनि। त अहिड़े नमूने सां किन अखरनि जूं 2 शिकिलियूं आहिनि। जीअं काफ़ कुतो आहे उन जूं 2 शिकिलियूं आहिनि, काफ़ कलम जूं वरी 4 शिकिलियूं आहिनि, किन जूं त वरी हिकिड़ी शिकिल आहे, जीअं वाढो आहे या अलफ़ अख आहे या रेल आहे, अहिड़े क़िस्मनि जो उन्हनि जा हिकिड़ी शिकिल ॾिनी वई आहे या 2 शिकिलियूं ॾिनियूं वयूं आहिनि, सालिम ऐं आख़िरी शिकिल ॾिनी वई आहे। त अहिड़े नमूने सां इन ॿार खे सेखारण सां बि ॿार जो तसवर क्लियर थिए थो ऐं अखरनि खे जोड़े लफ़्ज़ ठाहिण उनखे आसानी पैदा थिए थी। इहा असांजी अल्फ़ाबेट आहे जेका अॼु तव्हांखे असां उनजो तसवर, असां उनजी शिकिलियूं, असां उनजा आवाज़ तव्हांखे ॿुधाया। ऐं आउं सम्झां थो त असांजो प्राइमरी ही किताबु जेको आहे सिंधी ॿाराणो किताबु, जेकॾहिं सही नमूने सां, सही अंदाज़ सां ॿार खे पढ़ायो वञे ऐं सम्झायो वञे त
त हुन जी ॿोली लिखणु पढ़ण ऐं ॻाल्हाइण में ॾाढी सुठी सुहिणी सलूनी थी पवंदी, साफ़ु सुठी पवंदी, निज निबार थी पवंदी ऐं हुन जी लिखण में सूरत ख़तीअ जी का बि ग़लती न थींदी। मां उमेदु कयां थो त जेके ॿार असांजा स्कूलनि में पढ़नि था ऐं ख़सूसनि प्राइवेट स्कूलनि में पढ़नि था उन्हनि खे हीअ किताबु ज़रूरु पढ़ायो वञे। उस्ताद पढ़ाइनि, पंहिंजा वालदेन उन ते तवजो ॾियनि, उहे पढ़ाइनि या ट्यूशन वग़ैरह बि पढ़ाइनि त हीअ किताबु उन्हनि ॿारनि खे बुनियादी किताबु आहे ऐं पंहिंजी मादिरी ॿोली, पंहिंजी माउ ॿोली, पंहिंजी धरतीअ जी ॿोली, पंहिंजे वतन जी ॿोली ॿार खे पढ़ाइणु घुरिजे, सेखारणु घुरिजे ऐं उन सां ई शुरूआति करणु घुरिजे। इहा ई असांजी बका आहे, असांजी क़ौम जी बका आहे, असांजी ॿोली जी बका आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी।